अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी पालक ग्वार ऐं पटाटनि जी भाजी। ग्वार और आलू की सब्ज़ी मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। ग्वार जो है मेरे पास है 1 पाव ग्वार है, जिसको हमने धोकर काट कर बॉईल कर लिया था। ये फ्रीज़र में थी तो अभी इसको निकाल के मैंने काफ़ी देर से रखा हुआ है। ठीक है, ये पाव ग्वार है जेका असां कटे ऐं बॉईल कई आहे, उॿारियल ग्वार आहे। ठीक है, उन सां गॾु हिकिड़ो वॾो पटाटो आहे, पाव खां नंढो आहे। ठीक है, हिकिड़ो वॾी साइज़ जो टमाटर आहे, और हिकिड़ो टीस्पून है अदरक थूम पीठल। 1 आलू है ये बड़ा सा, 1 पाव से कम ही है, और 1 टमाटर है बड़ा, और 1 टीस्पून जो अदरक लहसुन पिसा हुआ, इसको टमाटर के साथ ही डालेंगे, इसलिए मैंने इसी में रख लिया। और ये 1-1 टीस्पून है मेरे पास लाल मिर्चें पिसी हुई और नमक, इसको आप अपनी जायके के हिसाब से ले सकते। आधा टीस्पून है धनिया पिसा हुआ, और यहाँ पर है थोड़ी सी हल्दी, ज़रा सी हल्दी। पानी मैंने यहाँ पे रखा हुआ है थोड़ा सा, और 1 प्याज दरमियाने साइज़ की काट कर उसका मैं कर रही हूँ, उसको ब्राउन कर रही हूँ। ठीक है, हिकिड़ी विचोले साइज़ जो बसर मां कटे नखे जेको दाग पई कयां, पानी मां भरिसां रखियो आहे। मिर्च मसाला तव्हांजे साम्हूं आहिनि, इन्हनि खे पंहिंजे ज़ाइके जे हिसाब सां तव्हां घटि वधि करे था सघो। सो हाणे ये भाजी जेका आहे तमामु मज़ेदार ऐं ज़ाइकेदार थींदी इंशाअल्लाह। जॾहिं तव्हां पचाए ॾिसंदव त पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त मां सही पई चवां या ग़लति पई चवां। सो यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी। सब्जियूं ज़रूरु खाइणु घुरिजनि, पंहिंजे ॿारनि खे नंढड़े हूंदे खारायो, न त वॾा थी उहे तव्हांजूं इहे भाॼियूं कोन खाईंदा। सो बहरहाल त हीउ दाग जीअं ई थी वेंदो त मां हिन में पाणी शामिलु कंदमि। अॻियां छा प्रोसेस आहे उहो मां तव्हां सां शेयर कंदमि। बसर असांजो ब्राउन थी गया, प्याज का रंग देखें आप, ऐसा होना चाहिए, इससे ज़्यादा अगर होगा तो वो जल जाएगा। हिन में असां पाणी भी विझूं था। पानी सां गॾु गॾु असां विझंदासीं टमाटर ऐं अदरक थूम। ठीक है, टमाटर और अदरक लहसुन भी मैंने साथ में डाल दिया। अभी हम इसको ढककर पकाएंगे ताकि हमारे टमाटर जो है अच्छी तरह से गल जाए। ठीक है, एतिरी बाहि ते, मीडियम बाहि आहे हिन जी, मीडियम बाहि ते हिन खे असां ढक ॾेई पचाईंदासीं त जीअं असांजा टमाटर जेके आहिनि उहे ॻरी वञनि। सो हिन जो टमाटन जो पानी सुकी वियो आहे। असां हिन मसाले खे थोरो भुञंदासीं। टमाटर का पानी जो है वो खुश्क हो गया है, टमाटर नरम हो गए हैं, अभी ये भूनते हुए जो है पूरे गल जाएंगे। ठीक है, सो असां हिन खे थोरो गॾु चिथींदासीं भी, ऐं हिन सां गॾु असां हिन में विझंदासीं सूखा मसाला। ये खुश्क मसाले साथ साथ डाल देंगे और इसको भूनते भी जाएंगे और टमाटर को थोड़ा सा कुचलते भी जाएंगे। ठीक है, तो ये सूखा पीठल मसाला असां हिन में विधा आहिनि, त असां हिन खे जेको आहे भुञंदासीं भी थोरो, ऐं टमाटरनि खे चिथींदासीं त जीअं हे हिकिड़ो स्मूथ पेस्ट असां वटि ठही वञे। ठीक है, तो ये थोड़ा सा इनको कुचलने के बाद, थोड़ा सा 2 मिनट भूनने के बाद हम इसमें आलू शामिल करते हैं। अच्छा, आलू के जो टुकड़े हैं, जो क्यूब्स हैं, वो मैंने छोटे छोटे काटे, इसलिए कि अदरक जो ग्वार जो है हमारी पहले से उबली हुई है, तो आलू छोटे होंगे तो जल्दी गल जाएंगे, इसलिए बड़े पीसेस नहीं काटे। हाँ, आप ऐसा भी कर सकते हैं कि कच्ची ग्वार डालें, फिर आप भले आलू के पीसेस भी थोड़े बड़े कर दें ताकि दोनों चीज़ें जो हैं वो एक साथ गल जाएँ। ठीक है, तो मां तो उबारे रखंदी आहियां ग्वार हमेशा, तो जेकॾहिं तव्हां उबारे न रखो ऐं ताज़ी कच्ची ग्वार उन महिल विझणु चाहियो त तव्हां विझी सघो था। पोइ पटाटनि जा पीसिस जेके आहिनि थोरा वॾा कजो त जीअं ही गॾु उन सां ग्वार सां ॻरी वञनि। अगरि नंढा पीसिस हूंदा पटाटनि जा ऐं ग्वार कची हूंदी त पोइ पटाटा जल्दी ॻरी वेंदा, ग्वार तव्हांजी जेका सख़्तु रहिजी वेंदी। ऐं ग्वार ते भी डिपेंड थो करे त अगरि उहा ताज़ी ऐं कचड़ी ग्वार आहे त जल्दी ॻरंदी, अगर पक्की ऐं वॾी ग्वार आहे उनमें टाइम लगंदो आहे। तो ये भी ज़रूर देख लें कि ग्वार जो है छोटी है साइज़ में और ताज़ा है, और अगर बासी और बड़ी और लंबी लंबी फलियाँ होंगी तो उसको गलने में बहुत टाइम लगता है। इसको हम 2 मिनट भूनते रहेंगे, और भूनते भूनते साथ में हम इसमें थोड़ा थोड़ा सा पानी भी डालेंगे। हाँ, हिन खे मां काफ़ी सारो भुनी चुकी हैं, बहुत सारा मैंने इसको भून लिया है। 3 दफ़ा बीच में मैंने पानी का छींटा दिया, 3 दफ़ा पानी जो छंडो भी ॾिनो। ऐं असां ॾिसो त बसर ऐं टमाटर काफ़ी हद ताईं ॻरी विया आहिनि, ऐं हिकिड़ो स्मूथ हिन में तव्हांखे पेस्ट नज़र ईंदो। ऐं किथे किथे जेकॾहिं को बसर सॼो रहिजी भी वञे थो या टमाटर त काई ॻाल्हि नाहे, पर ईअं बिल्कुलु सॼा ऐं थुल्हा थुल्हा पीसेस हिन में न हुजनि। ठीक है, तो प्याज और टमाटर जो हैं काफ़ी हद तक गल चुके हैं, और कोशिश करें
कि अच्छी तरह से उनको आप भूनते वक्त जो है अच्छी तरह से गला लें। थोड़ा बहुत रह भी जाए अगर साबित तो कोई मसला नहीं है, लेकिन ऐसा ना हो कि पूरे पूरे पीसेस इसमें जो है वो साबित हो। तो अभी ये देखें ऑयल अलग हो रहा है और ये तकरीबन जो है हमारा मसाला भुन चुका है। अब हम इसमें डालेंगे ग्वार। अच्छा, ग्वार में पानी भी आहे। ग्वार को बॉईल करते वक्त उसमें जो भी पानी था जो बच गया था वो भी इसमें शामिल है। वो बॉईल किए हुई सब्ज़ी का जो पानी मैं नहीं फेंकती हूँ, तो ग्वार का पानी मैंने नहीं फेंका। ठीक है, ये ग्वार डीफ्रॉस्ट त थी वही आहे, पर अञा हीअ थधी आहे, त तंहिंजे करे 2 मिनट मां हिन खे फुल बाहि ते छॾियां थी त जीअं ये बॉईल थे। ठीक है, 2 मिनट इसको मैं फुल आग पे छोड़ रही हूँ ताकि उबलने लगे। जब ये अच्छी तरह बॉईल हो जाएगा तो मैं इसको जो है हल्की आंच पे छोड़ दूँगी, तब तक जब तक कि आलू गल जाए। यहाँ पर 2 हरी मिर्चें भी मैंने निकाल के रखी हुई हैं और इसमें थोड़ा सा मैं पानी डाल के और वो भी ग्वार में शामिल कर लूँगी। सो हाणे हिन खे ॾियां थी मां ढक। ठीक है, पानी हिन में मां शामिल थी कयां। इन प्याले में सनी सनी ग्वार लॻल आहे। बोड़ के चेक करूँ था, इसको दम पे मैंने छोड़ दिया था हल्की आंच पे। चेक करते हैं कि आलू गल गए हैं या नहीं गले। ठीक है, सो हाँ माशाल्लाह पटाटा असांजा काफ़ी हद ताईं ॻरी विया आहिनि। ये देखें, एक लंबे पीस को मैं काट रही हूँ। ठीक है, पर अञा हिन खे दम ईंदो, छो त ही पूरी तरह ॻरिया न आहिनि, पर अधु खां घणा ॻरी विया आहिनि। हाणे हिन में असां 2 सावा मिर्च भी विझी था छॾियूं। फिर इसको दम पे लगा लेते हैं और जब तक इसका ऑयल अलग नज़र आना शुरू हो जाए तब हम इसका दम ख़त्म करेंगे। ठीक है, ही पटाटा बि ॻरी वेंदा ऐं हिन जो तेल जेको आहे उहो अलॻि सां नज़र ईंदो, तॾहिं असां हिन खे दम ते हणंदा। बोड़ खे चेक कयूं था, काफ़ी देर थी वई आहे। हिन जो कोई टाइम मुक़ररु न हुयो, हिन खे बसि जेसि ताईं टमाटर पटाटा ॻरी वञनि ऐं तेल अलॻि नज़र अचे। तव्हां ॾिसो था हिन जो तेल अलॻि नज़र अची वियो आहे। हिन जी बाहि असां कयूं था बंदि ऐं हिते मुंहिंजी नंढड़ी डिश रेडी आहे, हुन कढूं था असां हिन बोड़ खे। सो मुझे उम्मीद है आपको मेरी ये आज की रेसिपी अच्छी लगी होगी। अगर आपको पसंद आई हो तो ज़रूर आप लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। बहुत मज़ेदार सालन है, बहुत अच्छी खुशबू आ रही इसकी। मुझे चैनल सब्सक्राइब ज़रूर करो, मेरा चैनल सब्सक्राइब करें और दूसरों के साथ भी शेयर करें, ताकि अगर आपको कुछ अच्छा लगा है तो उसका फ़ायदा जो है दूसरे लोगों को भी होना चाहिए। तो ये है एक मज़ेदार सी रेसिपी, मुझे इंतहाई लज़ीज़ ही बोड़ तैयार आहे। मज़ेदार भाॼी तैयार आहे, पटाटन ऐं ग्वार जी भाॼी। ठीक है, सो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणी हुजे त कमेंट करे ॿुधायो। कुझु चवणु चाहियो, कुझु पुछणु चाहियो त तव्हां ज़रूरु ॿुधायो। हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। वरी असां कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।